अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां मोहम्मद सुलेमान आरी जो अॼु 1 मार्च 2025 जो ॾियारो आहे ऐं असांजो मौज़ू आहे ॻोठ ख़ैर मोहम्मद आरीज़ा जो क़याम। उन जी सब टॉपिक आहे अंग्रेज़नि जा ज़मीनी इस्तिलाहात। जहिड़ी तरह सां असांखे मालूम आहे त अंग्रेज़नि 1843 ईस्वीअ में मीरनि खां सिंध जी हुकूमत जंगियुनि में शिकस्त ॾेई करे सिंध ते क़ाबिज़ थी विया। मीरनि खां सिंध जी हुकूमत खसण खां बाद में अंग्रेज़नि चाहियो त हू हिते प्रॉपर वे सां हिकिड़ी हुकूमत क़ाइमु कनि, जो उन्हनि जे वञण खां पोइ बि इंतिज़ामी तौर ते उन्हनि जो नालो वरितो वञे, जंहिंजे करे उन्हनि पंहिंजी हुकूमत खे मज़बूत ऐं मुस्तहकिम करण जे लाइ कुझु ज़मीनी इस्तिलाहात आंदा, जिन में अंग्रेज़नि जेको दरियाए इंडस यानी सिंधु दरिया जेको वही रहियो हो, उनखे का बि रंड रोक हदबंदी कोन हुई। उन दरिया बादशाह जो मूड हूंदो हो ऐं पंहिंजा मुख़्तलिफ़ रूट वञण जा मटाईंदो रहंदो हुयो। त अंग्रेज़नि पंहिंजी इंतिज़ामी हिकमत अमलीअ जे मातहत दरिया खे ॿिन्ही तरफ़नि खां, कचे जे साइड खां बि ऐं पके जे साइड खां बि बंद ॾियारिया ऐं उन्हनि बंदनि ॼाण जो जेको दौर मालूम थिए थो उहो 1860 खां बाद जो ज़मानो आहे। दरिया खे बंदि न अचण खां पोइ हाणे उन दरिया जो पाणी आहे उहो अंग्रेज़नि पंहिंजे कंट्रोल में आंदो ऐं हाणे हू जंहिं तरफ़ चाहिनि पिया त उन दरिया खे उहो वहकिरो ॾियनि ऐं उहो दरिया उन वहकिरे सां वहे। दरिया खे बंदनि ॾियण खां पोइ जो जेको मरहलो हुयो, हाणे इन दरिया ते पुलियूं क़ाइमु करणु ताकी कचे जे तरफ़ जा माण्हू पके जे तरफ़ आराम सां अची सघनि ऐं पके जा माण्हू कचे जे तरफ़ आराम सां उनजी जेकी अचु वञु आहे उहा मुतासिर न थिए। अहिड़ी तरह सां मुख़्तलिफ़ जॻहनि तां अंग्रेज़नि दरिया जे मथां पुलियूं ठाहियूं। जेका सखर वारी पुल आहे उन जो कमु शुरू थियो 1924 खां, जेको 1932 में पाए तकमील ते पहुतो। उन पुल खां मथां उन दरिया मां 7 केनाल कढिया कि उन्हनि केनालनि जे ज़रिए उहो पाणी खणी करे जेतिरो मुमकिन थी सघे त मुख़्तलिफ़ खां मुख़्तलिफ़ इलाइक़नि ताईं उन पाणी खे पहुचाइजे ताकी इन इलाइक़नि में रहंदड़ माण्हू पंहिंजी पोख राही ऐं खेती ॿाड़ी करे सघनि। सखर वारे पुल वटां दरिया जे मथां 7 केनाल कढिया विया। 4 केनाल कचे जे तरफ़ कढिया विया ऐं 3 केनाल उहो पके जे तरफ़ कढिया विया। ऐं जेके केनाल पके जे तरफ़ कढिया विया उन जा नाला ही आहिनि। पहिरियों आहे वाराए केनाल, ॿियो आहे रईस केनाल, टियों आहे दादू केनाल। इहो दादू केनाल जेको बाकरन शहर खां गुज़रे थो ऐं इहो दादू केनाल आरजा शहर खां 2 किलोमीटर जे फ़ासिले ते मौजूदु आहे। इहो जेको दादू केनाल आहे उहो बि 1932 में ठाहे ऐं मुकमल तयारु कयो वियो ऐं इन केनाल खे वहायो वियो। उहो 1936 में पाणी छॾियो वियो ऐं इन केनाल उन पाणी खे खणी करे दादूअ जे इलाइक़नि ताईं उनखे पहुचायो। दरिया मां केनाल कढण खां पोइ उन्हनि केनालनि मां वरी अंग्रेज़नि शाखूं कढायूं ऐं उन्हनि शाखुनि मां वरी वॾा वॾा वाह कढाया ऐं उन्हनि वाहनि मंझां नंढियूं नंढियूं वाहियूं कढायूं। अहिड़े तरह सां जेको आबपाशीअ जो जेको हिकिड़ो नेटवर्क हुयो, यानी दरिया खां पाणी खणी करे परे परे जे ज़मीन ताईं पहुचायो वियो। उन खां बाद में वरी वारो आयो ऐं जेके सड़कूं हूंदियूं हुयूं, जेके रस्ता हूंदा हुआ ऐं उहे मेन सड़कूं हूंदियूं ॻोठनि जो शहरनि ॾांहुं, शहरनि जो ॻोठनि ॾांहुं जेको अचु वञु जो सिलसिलो हूंदो हुयो,
त उन्हनि खे हुननि जेको आहे सो मिटी विझराई, उन्हनि ते कमु करायो, उन रस्तनि ते उन्हनि वण पोखराया ऐं अॻिते हली करे बाक़ाइदा हिकिड़ी जेको आहे सो यानी मुलाज़िम सरकारी तौर ते खयां जेकी उन रस्तनि खे डेली बेसिस ते उन्हनि ते कमु कनि, उन्हनि खे मज़बूत बणाइण ताकी उहे रस्ता नवां खां नवां महसूसु थियनि। अच्छा, इहे पकनि सड़कुनि ऐं रस्तनि खां पोइ वरी अञा उन टाइम खे बचाइण जे लाइ या अञा आवाम खे हिकिड़ी सहूलियत ॾियण जे लाइ अंग्रेज़नि छा कयो त कराचीअ खां दॿे ताईं पहिरियों जो जेको आहे रेल जी पटड़ी विछाई वई ऐं इहा पटड़ी विछाई वई 1861 में ऐं उनखां तुर्त जल्दी पोइ रेल जे पटड़ियुनि खे पूरे सिंध जे अंदरि विछायो वियो ऐं उनखां बाद में उन पटड़ियुनि ते जेको सो रेलूं सिंध जे अंदरि डुकंदियूं ऐं डोड़ंदियूं रहियूं ऐं सिंध जे माण्हुनि खे आसानी ऐं आराइश मुहैया करण में उन्हनि ट्रेनुनि जो वॾो जेको आहे सो किरदारु रहियो आहे, कमु रहियो आहे। उनखां बाद में अंग्रेज़नि जेको टपाल जो सिस्टम हुयो, न्यापे ऐं सनीअ जो जेको निज़ाम हुयो, उनखे बहितर खां बहितर बणाइण जी कोशिशि कई ऐं उन ते वॾो कमु कयो ऐं उनखे असराइतो बणायो। त अहिड़े हवाले सां टपाल जे निज़ाम खे बि उन्हनि बहितर खां बहितर बणाइण जी कोशिशि कई। असांजी जेकी टॉपिक आहे, जेका ज़ेर बहस आहे, उहा आहे ॻोठु ख़ैर मोहम्मद आरिजा जो क़याम। ऐं इहो ॻोठु ख़ैर मोहम्मद आरिजा ज़िले लाड़काने में एग्ज़िस्ट करे थो हिन वक़्तु। इन जे लाइ ज़रूरी आहे त असां थोरो लाड़काने जी जेकी हिस्ट्री आहे, उनजो जेको बैकग्राउंड आहे, उन ॾांहुं बि हलूं। अंग्रेज़नि 1901 में लाड़काने खे ज़िले जी हैसियत ॾिनी। इन खां अॻु में लाड़कानो शिकारपुर ज़िले जो हिकिड़ो तालुको हूंदो हुयो, उनखे उहा हैसियत हूंदी हुई ऐं लाड़काने जे हिन एरिया खे चांडका परगि॒णो जे नाले सां सॾियो ऐं पुकारियो वेंदो हुयो। लाड़काने खां ॾखण तरफ़ 16 किलोमीटरनि जे फ़ासिले ते लाड़काने खां मोजदड़े वेंदे मेन रोड ते ॻोठु ख़ैर मोहम्मद आरिजा वाक़ियो आहे। ॻोठु ख़ैर मोहम्मद आरिजा जे ॾखण में अॻु हिकु वहणी वहंदी हुई ऐं उन ॾखण तरफ़ 2 किलोमीटरनि जे फ़ासिले ते नई गुर जो ॻोठु मौजूदु आहे ऐं आरिजा खां उतर तरफ़ पुराणे दौर में नारो वहंदो हो जेको कुबीअ जे लॻ हूंदो हुयो ऐं उन निस्बत सां आरिजा जो पुराणो नालो नारे वारा आरिजा बि मशहूरु आहे। इन खां पहिरियों ज़िक्र कयोसीं त ॾखण तरफ़ आरिजनि जे हिकिड़ी वहणी वहंदी हुई ऐं उन वहणी जे निस्बत सां बि हीअ आरिजा मशहूरु हुया त वहणीअ वारा आरिजा। ऐं कुंभी जेका आहे, जेका उतर तरफ़ आहे, उहा 1 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे ऐं आरिजा खां उतर तरफ़ रमज़ान सेड़ो मशहूरु ऐं मारूफ़ ढोरे वारा सेड़ा मौजूदु आहिनि, तक़रीबन 2 किलोमीटरनि जे फ़ासिले ते आहिनि। आरिजा ॻोठ जे ओलह में समद तुंज जो ॻोठु आहे जेको 1 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे। मोजदड़ो ॻोठु ख़ैर मोहम्मद आरिजा खां ॾखण तरफ़ 10 किलोमीटरनि जे फ़ासिले ते दरियाए इंडस यानी दरियाए सिंध जे किनारे ते मौजूदु शहर हुयो पुराणे ज़माने में। हिन वक़्तु हुन जा आसार मौजूदु आहिनि। जज़ाकल्लाह।